सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया। महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ भान सईदाबाद टाउन कमेटी इंतजामिया पारां शहर अंदर हद दख़लनि खिलाफ़ 5 जुलाई खां ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। चेयरमैन टाउन कमेटी महमद सिद्दीक़ मेमण जी सदारत हेठि हिकु अहम इजलास में टाउन कमेटी के वाइस चेयरमैन महमद रजब बुगियो समेत टाउन कमेटी के समूरनि शोबन के इंचार्जन शिरकत कई। शहर में गैर कानूनी हद दख़लनि खिलाफ़ 5 जुलाई खां ऑपरेशन शुरू कंदासीं। दुकानदारनि खे वार्निंग जारी कई है त शहर जो मेन रोड मुकम्मल तौर ते क्लियर करायो वेंदो। जेको भी गैर कानूनी हद दख़लियूं कंदो उन के खिलाफ़ कार्रवाई कंदासीं। शहर में ट्रैफिक जो मसलो है जैसे हल करण लाइ SSP जामशोरो के लेटर लिखियो वियो है। ट्रैफिक पुलिस एहलकार घट हुजण सबब रोडन ते ट्रैफिक जाम रहे थी, जैसे करे शहरन के मुश्किलातूं पेश अचन थियूं। ट्रैफिक एहलकार मुक़रर करे शहरन के परेशानी खां बचायो वनी। शहर अंदर सफ़ाई मुहिम भी शुरू कई पई वनी। शहरन के बेहतर खां बेहतर सहूलतूं फराहम कंदासीं।